नाज़रीन तव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया दौलतपुर खां, जिथे दौलतपुर वासी सोशल वर्कर गुलाम रसूल रिंद ईद जे चौथे ॾियारे ते बि ख़ुशीअ जे मौक़े खे छॾे पंहिंजे मासूम ॿार ऐं बिरादरीअ जे माण्हुनि सां गॾिजी इंसाफ़ ख़ातिर पुलिस जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ कारियूं पटियूं ॿधी एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। सांस पुलिस पारां थियल मुबीना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ हुन ॻाल्हाईंदे चयो आहे त जॾहिं SHO सनाउल्ला पंवर ऐं संदसि स्टाफ जा मूंसां ज़ाती तालुकात वास्ता ऐं ॼाण सुञाण पिणु हुई त आउं को चोर या ॾोहारी न हुयुसि, आउं त हिकु पढ़ियल लिखियल आम शहरी हुयुसि। उन जे बावजूद बि हिकु साल जी अॻु दहशतगर्दी जो केस दाख़िल करे पुलिस अटाला वठी मुंहिंजे घर जे चादर ऐं चौदीवार जो तक़दस पाईमाल करे घर अंदरि दाख़िल थी मासूम ॿारनि ऐं औरतुनि खे हिरासमेंट करे मूंखे गिरफ़्तार कयो वियो ऐं मूं बेगुनाह खे 13 महीना जेल में क़ैद काटियो आज़ादु थियो आहियां। अॼु हिन वक़्तु आउं ईद जे ॾियारे ते ख़ुशियूं मल्हाइण बजाए कारियूं पटियूं ॿधी एहतजाज कंदे CM सिंध, गवर्नर सिंध ऐं IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं क़ानूनी इदारनि समेत आला अख़्तियारनि खे अपील थो कयां त SHO सनाउल्ला पंवर खां ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि खां पारां कयल नाइंसाफ़ीअ जो अज़ालो करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में CM सिंध हाउस अॻियां धरणो हणी वेही रहंदुसि। रिपोर्ट करियो आहे फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी।